नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ बेड़ा सिटी खबरनार बेड़ा सिटी वार्ड नंबर 1 जो रवासी 6 क्लास जो शागिर्द अब्दुल समद जुड़े जो डेंगू बुखार में मुब्तला थी वियो आहे, जेको बेड़ा सिटी में पंहिंजे घर अंदर बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे। इन सिलसिले में शागिर्द ॿुधायो त मां नवाबशाह जे हिक ख़ानगी इस्पताल में डेंगू बुखार जी तस्दीक कराई आहे, जिथे वैक्सीन कई वई आहे, पर हाणे गुर्बत सबब घर अंदर ही पयल आहियां। शागिर्दनि जे माइटनि यासिर जुड़े जो ॿुधायो त अब्दुल समद गुर्बत सबब हिन ख़तरनाक मर्ज़ जो इलाज करण खां लाचार आहे। असां केस बेरिया जे सरकारी इस्पताल तोड़े सिविल इस्पताल नौशरो फिरोज वठी वियासीं, पर अस्पताल अंदर डेंगू बुखार जा आइसोलेट वार्ड न हुजण करे दाख़िल न कयो वियो आहे। हिननि चयो त न असांखे सरकारी तौर ते मच्छरदानी मिली आहे, न वरी इलाज कयो पियो वञे, जंहिं करे संदसि हालत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। हिन वसवारनि खे अपील कंदे चयो त संदसि माइट जो इलाज जल्द कराए वञे त जीअं मर्द जी ज़िंदगी बची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।